ही मूसा खटियाण जे मक़बरे जो पुठे पासे जो मंज़र आहे। बिल्कुलु ज़बून हाल ऐं बिल्कुलु ख़तमु थियल ही नज़र अची रहियो आहे। हिन जी जेकॾहिं तुर्त मरम्मत न कराई वई ही कंहिं टाइम ते जेका सो किरी सघे थो। पखियुनि जेका सो पंहिंजे रहण जे लाइ हिन में मुख़्तलिफ़ हंधनि ते सुराख ठाहे छॾिया आहिनि ऐं बिल्कुलु ज़बून हाली जो शिकार आहे। ही हाइट में बिल्कुलु ग़ुलाम शाह कलोड़े जे मक़बरे जेतिरो लॻी रहियो आहे ऐं ही पंहिंजे वक़्त जो हिकु आम सुपा सालार हो। उन सां गॾु हिते मरहूम अकराम अली वला ताज मोहम्मद खटियाण जी आख़िरी आराम गाह मौजूदु आहे जिते किताबो रखियलु आहे जेको पढ़ी सघिजे थो। बाक़ी मजमूई तौर ते हिन जे समूरे अहाते में जेके क़बरूं आहिनि